चाची सोनी पानी ॾियां वॾी ॻाल्हि थी वई तवा वॾी ॻाल्हि थी वई इहो सच किथां जो बुरो रिज़ा मूं घर खां त न रोकियो नवरोज़ खे तव्हांजो रवैयो रोकण बराबरि आहे अरे जीअं उनखे मारियो हुई उनखे लोड़े न पियो छॾी उनखे अञा खणो ई पा त ॻोठ जा माण्हू अची विया ये ॿिए इलाइक़े में न पिया मारियो। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन चंड ग्रहण ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं दोस्तों। अचण वारी किस्त में आख़िर छा थियण वारो आहे, चंड ग्रहण ड्रामे जी हाणे अॻिते कहाणी कहिड़े मोड़ वेंदी ऐं छा थींदो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकी फ़िज़ा आहे इहा साईं सरदार जी भाइटी आहे ऐं साईं सरदार खे इन शइ जी ख़बर ई न आहे, नवरोज़ खे बि ख़बर न आहे। ऐं जेको साईं सरदार पंहिंजे भाउ खे मरायो हुयो उहो मिल्कियत जे करे मरायो ऐं पंहिंजी भाॼाई खे धिका ॾेई कढी छॾियो, तॾहिं फ़िज़ा हुनजे पेट में हुई। जेका हाणे फ़िज़ा जी माउ आहे इहा साईं सरदार जी भेण हुई। हाणे उहो रिश्तो साम्हूं अची बीठो आहे। जेको साईं सरदार ते हाणे केस कोर्ट घुरायो, केस उथलियो हुयो, उहो सनम ते इल्ज़ाम आयो हो साईं सरदार, लेकिन सनम खे ख़बर चार न हुई इन शइ जी, हू पंहिंजी जात ते सची आहे। लेकिन साईं सरदार खे ख़बर ई न आहे त मुंहिंजी भॼाई का ज़िंदा आहे या उन वारसी कई आहे। उहो केस फ़िलहाल त लावारसी में हलियो वियो आहे, लेकिन फ़िज़ा तमामु जल्द पंहिंजे पीउ जे खून जे कातिल खे कोन छॾींदी। हुननि खे इहा ख़बर ई न आहे त इहो ई जेको आहे जंहिंजे चकर में मां मतिलबु नवरोज़ जो पीउ जेको आहे मुंहिंजे पीउ जो कातिल आहे, फ़िज़ा खे ख़बर न आहे, लेकिन फ़िज़ा जी माउ खे ख़बर आहे। तॾहिं हू बार बार रोके रही आहे फ़िज़ा खां इन रिश्ते खां। ऐं जॾहिं हाणे सही तरीक़े सां इन्हनि खे ख़बर पवंदी इहो ई असांजो दुश्मन आहे चाचो, ऐं हू हुनखे ख़बर पवंदी ॾेर ई मुंहिंजो दुश्मन आहे, हीउ ॾेर जो पुटु आहे जेको फ़िज़ा सां प्यारु करे थो, यानी नवरोज़, पोइ कमु अञा ख़राबु थींदो। ॿी तरफ़ हाणे जेको आहे कमदार वरी ग़लती कई, जेको नवाज़ खे मारे करे नवाज़ वेंदे वेंदे बि बयानु ॾेई वियो, लेकिन मरदो कोन नवाज़। पोइ बि इहो केस बि इन जे मथां लॻी वेंदो ऐं इहो केस बि साईं सरदार ऐं कमदार जे पोयां, ऐं हू केस बि फ़िज़ा जे पीउ वारो बि ज़ाहिर थियो आहे। आहिस्ता आहिस्ता हाणे साईं सरदार वेंदो फासंदो, इहो नेठि सनम खां ई मदद घुरंदो ऐं सनम जा केस बि आहिनि। अहिड़े हिसाब सां दोस्तों तमामु जल्द साईं सरदार तंग थींदो, इन्हनि में गर्क थी वेंदो, पोइ ड्रामो आहिस्ता आहिस्ता सेट थी वेंदो। ऐं ॿिए तरफ़ नूरी पंहिंजी सस खे ज़हर ॾींदी ऐं हू ज़हर मां त बची वेंदी यूसुफ जी माउ, लेकिन नूरी को न को बहानो कंदी त हिन पाण पीती आहे ज़हर, पाणी में मिलाए ॾींदी। हू चवंदी चंड अॼु केॾांहुं उभरियो आहे, अॼु पाणी पीआरींदी तूं मूंखे। अहिड़े हिसाब सां नूरी चवंदी त मूंखे तुंहिंजो अहसासु थी वियो आहे, वटि पाणी पीउ। ऐं साईं सरदार इन्हनि खे दड़का ॾींदो, तव्हां अगरि मारियो नवाज़ खे त उनखे उछलियो आहे कंहिं वाह में, हू चवंदा असां उतां खणण जी कोशिशि कयूं पिया, लेकिन ॻोठ वारा पुॼी विया। पोइ चवंदो साईं सरदार पोइ उन ॻोठ में मारण जी ज़रूरत कहिड़ी हुई, ओड़ी जाइ ते मारियोसि आहे जिते को न हुजे आहे, पोइ इन जी लाश लोढ़े छॾियो आहे, तव्हां तकड़ि छो कई, कहिड़ी ज़रूरत हुई। अहिड़े हिसाब सां इहा ग़लती बि इन जे कंध में पवंदी। साईं सरदार चवंदो को मसइलो न आहे, मां इन मसइले खे ॾिसी सघां थो, ॾिसी वठां थो। ऐं ॿिए तरफ़ जॾहिं हाणे नवाज़ जी ख़बर पइजी चुकी आहे साईं सरदार जी भेण खे, उहा ॾाढो परेशान बीमार थी पई आहे, रोए थी पई, तव्हां ॾिठो तमामु जल्द हू जेको आहे दोस्तो सफ़ा लाहलाक मतिलबु हिकिड़ी मरण जहिड़ी थी वेंदी नवाज़ जे ग़म में, त नवाज़ मुंहिंजे करे मारियो वियो। अहिड़े हिसाब सां ड्रामो जीअं जीअं वधंदो वेंदो ऐं हाणे मज़ो बि कंदो वेंदो, ड्रामो अध खां वधीक दोस्तो गुज़री चुको आहे, तमामु जल्द ख़तमु बि थींदो। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा, चैनल खे असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।